अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील सां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं। छा वाकई रबनि एतबार करे ओठे जे मथां हितां निकिरंदो? छा ओठो धोखो ॾींदो या ओठो सच में रबनि सां वफ़ादारी कंदो? छा ओठो भॼाए करे ऐं पोयां सभिनी खे चवंदो त इहो मुहिब जेको आहे रबनि खे भॼायो आहे ऐं पोयों गोलियूं हणाईंदो रबनि जे मथां? या वरी रईस गफ़ार ख़ान सां हाणे हाकिम ख़ान ठाह करण में कामयाबु थी वेंदो? या वरी इहा का नई चाल आहे ओठे ऐं कमाल ख़ान जी? सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं तफ़सील सां इन नंढड़े वीडियो में दोस्तों। इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, बेल आइकन खे आल ते करे जीअं हर अपडेट तव्हांखे सभ खां पहिरियां मिले। फेसबुक पेज खे भी फॉलो लाइक इन वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कंदा। दोस्तों तव्हांखे कहाणी तफ़सील सां ॿुधाईंदा हलूं। पहिरीं ॻाल्हि त हाणे कमाल ख़ान ऐं जेको आहे ओठे जे चवण ते हाकिम ख़ान वेंदो ठाह जे लाइ रईस गफ़ार ख़ान सां ठाह जी ॻाल्हियूं कंदो। हाकिम ख़ान भी तंग थी चुको आहे इन्हनि खां, लेकिन इहा भी इन्हनि जी चाल आहे कमाल ख़ान ऐं ओठे जी। जी हाकिम ख़ान खे रईस गफ़ार ख़ान मोटाए छॾे पोइ हाकिम ख़ान तंग थी वरी झड़ो अॻिते स्टार्ट करे ऐं रबनि सम्झी चुको आहे ओठे जी चाल खे त असांखे मराइणु चाहे थो। बिल्कुलु दोस्तों ओठो कमाल ख़ान खे चवे थो त मुहिब जेको आहे रबनि खे भॼाईंदो, उन रबनि खे पिस्टल ॾेई मोटी आयो आहे, पाण उन खे भॼाइण जी कोशिशि कंदो, लेकिन रबनि सम्झी चुको आहे इन चाल खे। वरी बि हू जेको आहे न ओठो कोशिशि कंदो त रबनि खे गुमराह कयां ऐं मुहिब खे हाकिम ख़ान जी नज़रनि में किरायां, इन खे फसायां रबनि जे केस में ऐं रबनि खे मारायां कहिड़े बि हिसाब सां। ऐं तव्हां नेक्स्ट एपिसोड में इहो बि ॾिसंदो दोस्तों त जेको आहे हाकिम ख़ान ऐं कमाल ख़ान वॾी प्लैनिंग ऐं वॾियूं चालूं हाकिम ख़ान जे मथां उछलंदा। लेकिन हाणे हाकिम ख़ान जॾहिं रईस गफ़ार ख़ान सां मिलणु वेंदो उहे ॻाल्हियूं कंदो ठाह जूं। इहा ॻाल्हि कंदो त हाकिम ख़ान चवंदो त रईस गफ़ार ख़ान खे तव्हां ओठे ऐं कमाल ख़ान खे माफ़ु कयो ऐं उनजे मथां ज़ुल्म न कजो, मां तव्हां सां ठाह करणु चाहियां थो। लेकिन रईस गफ़ार ख़ान मना करे छॾींदो त इहे ज़ालिमनि खे माफ़ु कोन कयो वेंदो। दोस्तों वीडियो पुॼाणी ते ख़ुदा हाफ़िज़।